साईं मुंहिंजी हीअ कहाणी हिकु अल्फ़ लीला जे किताब मां चूंडी आहे। हीअ कहाणी वॾी मज़ेदार आहे। उम्मीद कयां दोस्तो हीअ कहाणी तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदी। जे पसंदि अचे त असांजे सिंध सलाम चैनल खे लाज़मी सब्सक्राइब कजो ऐं बेल आइकन घंटीअ खे लाज़मी हणिजो, जीअं त का बि असां कहाणी अपलोड कयूं त पहिरियों नोटिफिकेशन तव्हां दोस्तनि वटि लाज़मी पहुचे। कंहिं ज़माने में हिकु सौदागर रहंदो हुयो। पोइ उन सौदागर खे हिकु पुटु ऐं हिकु ज़ाल हुई। पोइ सौदागर जो जॾहिं पुटु हली जवान थियो त सौदागर पाण वफ़ात करे वियो। उनजो पुटु ऐं उनजी ज़ाल रहणु लॻा। ऐं हुनजो पुटु जेको हुयो त नई सोच ऐं नौजवान नई क़िस्म जो माण्हू हुयो। हुन पंहिंजे हिसाब सां सोनार को कमु चालू कयो। हुनखे सोनो ठाहिण ऐं मतिलबु त हलाइण ते वॾी दिलचस्पी हुई, त माना इहो धंधो हुनखे पसंदि हुयो। अदा हुन वञी सोनार को हिकिड़ो दुकानु पंहिंजी बाज़ार में खोलियो, पंहिंजे हिसाब सां उन ते इहो कमु चालू कयईं। हिनखे दिलचस्पी इहा हुई त जेकर सोन जेको वग़ैरह आहे सो इहो मां पाण ठाहियां ऐं पंहिंजे हिसाब सां ऐं पंहिंजी दिलचस्पी ॾेखारियां इन कम ते। कुदरत मुंहिंजी अलाह जी पंहिंजी दुकान ते वेठो हो। हिकु हमराह उते आयुसि, पंहिंजे हिसाब सां फ़क़ीरी लिबास में हिकु नौजवान जे मतिलबु मुंदि हटियलु हुजे, विचोलो हमराह हुजे। हिनखे सम्झ में ॻाल्हि न आई। अची हिनखे सलाम ॾिनई। हिन वालेकुम सलाम चयुसि ऐं हुनखे अदब एतिराम सां पंहिंजे हिसाब सां अची विहारियईंसि ऐं हुन खां हाली हवाली थियो। अदा हुन पंहिंजे हिसाब सां हुन सां चयो त मां तुंहिंजो सामान चीजूं हुन जी ॾिसणु लॻो, मतिलबु सोन वग़ैरह जेको तंहिं वक़्त में हुनखे हुयो दुकान ते रखियलु। सो हुन नालो सौदागर जो पुटु हसन नालो हुजे। पोइ हसन पंहिंजे हिसाब सां हुनखे उहो सामान पंहिंजे हिसाब सां हुन ॾिसे पियो ऐं उहो ॾाढो हुनजे सामान खे फुंडाइणु चालू कयो। उन हमराह चवणु लॻो, यार तुंहिंजो सामान बहितरीनु आहे, तूं मूंखे सुरीलो ॾेखारींदो ऐं अदब इख़लाक़ वारो आहीं, सो ॾाढो तूं मूंखे पसंदि अची वियो आहे। हुन पुछा की त तूं आहीं केरु ऐं तूं पंहिंजो तारीफ़ कराए। हिन चयो त मुंहिंजो नालो बेहराम आहे। सो मां पंहिंजे हिसाब सां हिकु अहिड़ो हुनुरु मतिलबु त ॼाणींदो आहियां जेको सॼी दुनिया जो अवाम काफ़ी सारा माण्हू मुंहिंजे कढनि, पर मां अञा हुनुरु कंहिंखे बि न आहे सेखारियो। सो अहिड़ो मूं वटि हुनुरु आहे। भली केतिरा ई माण्हू मुंहिंजे कढनि, सो मां वटां त लिकंदो छपंदो, कंहिंखे हुनुरु नथो सेखारियां। पर तुंहिंजी मूंखे मतिलबु त गुफ़्तगू ऐं तूं मूंखे पसंदि आहे। मुंहिंजी दिलि चवे थी जे तूं हुनुरु सिखणु चाहीं त मां तोखे सेखारियां। अदा हिन चयो त हाणे कहिड़ो हुनुरु आहे जो बहरहाल तुंहिंजे अवाम कढ आहे सो ॿियनि खे नथो अचे, तोखे थो अचे। चए बसि हिकिड़ो अहिड़ो हुनुरु आहे, सो बहरहाल तोखे मां ॿुधाईंदुमि। अदा हेॾे होॾे हिनखे हाल हवाला थियणु लॻा ऐं हिनखे अची हिन हालनि हवालनि में हिनखे पसंदि अची वियो ऐं हिनखे इहो हवालु कयईं त मां हिकु मतिलबु त पंहिंजे हिसाब सां सोन तयारु कंदो आहियां। कंहिं बि पथर मां या कंहिं वक़्त में अहिड़ी का शइ हूंदी हुई सोन ठाहिण जी, सो मूंखे नालो उन जो नथो अचे, बहरहाल तव्हां सम्झी सघो था। सोने मां सोन ठाहिण ऐं पंहिंजे तौर तरीक़े सां ॼाणींदो आहियां। अदा हुन जॾहिं छा विड़ियांसि हसन ॿुधो ॾाढो ख़ुशि थियो। बेहराम खे चवणु लॻो त मूंखे इहो सोन ठाहिणु मूंखे सेखार। हिनखे उहे दिलचस्पी सोन ते ॾाढी हुई। हिन चयो त बहरहाल मूंखे हिते अवाम माण्हू जाम आहिनि, सो बहरहाल तकड़ बि न आहे। सुभाणे मां ईंदुसि, सो तोखे इहो सोन ठाहिणु सेखारींदुसि। अदा हिन पंहिंजे हिसाब सां ॾाढो ख़ुशि थियो। अदा हिनखे पंहिंजे हिसाब सां ख़िदमत जेको लंगर वग़ैरह सभु कुझु हिनखे करायईं उन बेहराम खे, ऐं उहो पंहिंजे हिसाब सां वरी रस्तो वठी रवानो थी पियो। अदा हे शाम जे टाइम में तकिड़ो तकिड़ो वञी पंहिंजे घर पुॻो। मां पुछा कयसि त ॾे हाल हवाल, पुटु हसन तकिड़ो आयो आहे मोटी। बसि मां खे चवणु लॻो, सो बहरहाल कमु थोरो हुयो, सो मां सोनार को कमु सिखां थो पियो। ॿ टिनि ॾींहंनि में सोनार को कमु तयारु सिखी वेंदुसि, सो बहरहाल पोइ मूंखे मतिलबु त मां अमीर थी वेंदुसि, वॾो मतिलबु सौदागर जो पुटु आहियां। पोइ मुंहिंजो नालो मुंहिंजे पीउ जो रोशन थींदो ऐं मां पंहिंजे हिसाब सां वॾो हुनर वारो थी वेंदुसि। एतिरे में मां चवणु लॻसि, अबा तूं इन कम खां सोनारके खां परे हटी वञु, इहो तुंहिंजे मुंहिंजे वस जी ॻाल्हि न आहे। इहे मतिलबु त अहिड़े माण्हू जो क़िस्म जा हुजनि जेके बीठल पाल्टी हुजनि, सो तूं बहरहाल एॾो अमीर बि न आहे, सो बहरहाल इन कम खां साइड ते रहो, इन में को नुक़सानु न पइजी वञे। मां हिनखे ॾाढो सम्झाईंदी हुई, पर हिन जो शौक़ु इन ॻाल्हि ते हुजे त बहरहाल को बि मसइलो न थींदो। अलाह मालिक आहे, सो मां इहो कमु सिखी वियुमि जॾहिं न, पोइ बहरहाल तोखे इन घर में बि न रहणो पवंदो। बहरहाल हिन जो घर सुरीलो हुयो ऐं वॾो हुयो, हुनजी पीउ जी महिनत थियल हुई। ईअं त पंहिंजे हिसाब सां सुठो, पर हीअ चई बि मतिलबु त अञा मां वॾो अमीर थियां। नंढे माण्हू जी नंढी सोच हूंदी आहे। अदा हिनखे पंहिंजे हिसाब सां राति मां सां इहे हवाला कया। मां हिनखे ॾाढो रोकण जी कोशिशि कई त माना इहो कम खां दूरि हटि, को ॿियो कमु कर, पर हिन हिक बि मां जी न ॿुधी। अदा हे पंहिंजे हिसाब सां सुबुह साजुर जो हार सिंगार करे वरी पंहिंजी दुकानु वञी खोलियईं साजुर वञी, त माना बेहराम अचे, सो मां इहो सोनार को कमु सिखां त बहरहाल मुंहिंजो हुनुरु थी वेंदो। सो बहरहाल वॾो मां सोनार को सॾिबुमि।
अदा ही सिधो सो हसन वञी पंहिंजी दुकान ते वेठो हुजे सोनार के जे इंतज़ार में मतिलबु बेराम इंतज़ार में टेम सां वञी वियो। अधा 2-3 मिंटनि खां कलाक ॾेढ खां पोइ बेराम बि आयुसि ऐं बेराम खे ॾिसी ॾाढो ई ख़ुशि थियो। अध बेतरा मां हिन खे पंहिंजे हिसाब सां टेबल ते विहारे ऐं हिन खे चवणु लॻो जल्दी कर मूंखे इहो सोनार को कमु सेखार। एतिरे में बेराम चवणु लॻो त तूं ॾाढो जल्दबाज़ आहे ऐं तकड़ आहे, सो बहरहाल तूं इन ॻाल्हि ते कीअं मुतमिन थियो त मां हिन हेॾी अवाम जे अॻियां तुंहिंजी दुकान दरवाज़ो खोले खुलियल दरवाज़े जे अंदरि मां इहो कीअं मां सोनार को तोखे कमु सेखारींदुमि। अगरि जे मां सोनार को कमु तोखे सेखारींदो बि वठां सेखारे बि वठां, सो एतिरे में को माण्हू हिते अची वञे ऐं उहो ॾिसी वठे मूंखे सोनार खे कमु कंदे इहा चोरी मुंहिंजी पकड़िजी पवंदी या बादशाह खे ख़बर पई, पोइ बादशाह त मूंखे क़ैद कराए छॾींदो, पोइ सॼी उमिरि मूंखे मतिलबु त ग़ुलामनि खां मतिलबु कुटाईंदो पियो ऐं मूंखां रेगुनाए पियो सोन ठाराईंदो। सो अहिड़े हिसाब सां कमु करिणो आहे जीअं कंहिंखे ख़बर न पए ऐं तूं सोन बि सिखी वञे। अदा एतिरे में चवणु लॻो हाणे छा कयां? चए मुंहिंजी दिलि ते चवे त तुंहिंजो घरु महफ़ूज़ आहे, सो तुंहिंजे घर में हिकु तुंहिंजी माउ आहे ऐं तूं आहे, ॿियो केरु अचणु वञण बि तव्हां वटि कोन्हे को, सो इहो कमु सॼो तुंहिंजे घर वटि थींदो। अदा हिन इहा ॻाल्हि हिन खे पसंदि अची वई हसन खे बि। हसन देरी न कयो, बेराम खे चयो चलो ठीकु आहे असांजे घर था हलो। अदा सिधो सो बेराम खे वठी हसन पंहिंजे घरु आयो। घरु अची पंहिंजे हिसाब सां हिकु कमरे में माउ हुयसि उनजी ऐं ॿियो कमरो हिन जो ख़ाली हुयो। उन कमरे में हुनखे विहारे बेराम खे सिधो सो माउ सां वञी हाल हवाल कीअं त मां हिन हिसाब सां आंदो आहे सोना मतिलबु सोन सिखांदो कारीगर। सो बहरहाल हिन कमरे में आहे, सो मानी टिकी जेकॾहिं थी वञे सो आगाह कजांइ। अदा माउ खे हीअ हाली हवाले थी वियो, जेको हिनखे सामान ज़रूरत में हुयो सिधो सो हिन सां मिलियो। हिन चयो त फलाणी शइ दुकान वटां पंहिंजे हिसाब सां खणी आ। अदा ही वरी पोइ ते डुकियो, देरि न कई उन बेराम जी मतिलबु त ॻाल्हि ते ऐं हसन वियो सिधो सो वञी दुकान मां जेको सामान हुनखे ज़रूरतमंद हुयो सो उहो खणी अचे वरी बेराम खे ॾिनई। अदा एतिरे में बेराम पंहिंजे हिसाब सां हिन खे चयो हाणे तूं वेह त मां पंहिंजे हिसाब सां। अदा हिन अहिड़ो कमु कयो, हिकु पंहिंजे हिसाब सां पथर ॻोल्हे उन पथर खे मतिलबु त बाहि में विधाई, उहो पथर जे मथां 2 टेपा उछलियईं त उहो पथर रिजणु चालू थी वियो। अदा पथर त पंहिंजे हिसाब सां रिझियो, पर जीअं रबड़ थींदो आहे रबड़ वांगुरु रिझी ऐं बीह रहियो पंहिंजे हिसाब सां। उन पंहिंजो हिकिड़ो विच ते खाल हुयुसि, उन खाल में उन जा टेपा किराए ऐं पंहिंजे हिसाब सां वरी ॿियो पाणी जो हरियईंसि, उनजो रंग चेंज थी वियो, मतिलबु सोने में उहो तब्दील थी वियो। हिन खणी पंहिंजे हिसाब सां हेॾे होॾे ॾिठो पर हिन खे बाबति सोनु ई हुयो। अदा हसन खे यकीन वेही वियो, अखियुनि सां पंहिंजे सां ॾिठईं सोन ठहंदे हेॾां होॾां पंहिंजे हिसाब सां। हिन पाणीअ जो जेको हुयो हिन खे ॿियो त हुनखे ख़बर पई त वाक़ई बि हू भो सोन थी वियो, सोन आहे बि, पर हीअ पाणी वारो छा मसइलो ऐं छा आहे ॻाल्हि। एतिरे में वरी उन खां बेराम खां पुछणु लॻो त हीअ त खणी मां त सोन भला ॾिठुमि त हीअं तूं ठाहियो, हीअ पाणी वारो सिस्टम कीअं, हीअ पाणी किथां मिलंदो ऐं हीअ छा आहे। वरी बेराम चवणु लॻो त हीअ पाणी एतिरो सवलो आहे, सो तूं पंहिंजे हिसाब सां हिन जी का अहमियत ई न आहे, तोखे बाज़ारि में किथां बि मिली सघे थो, तूं इहो कमु पाण करे सघीं थो हिते घरु वेठे। सो इहो तकलीफ़ जो बि कोन्हे को ऐं वॾी रक़म जो बि को बि कोन्हे, इहो मसइलो आहे ई कोन। अदा एतिरे में पंहिंजे हिसाब सां हिन चयो त हाणे त वॾो हिनखे एतबार ऐं यकीन थी वियो। बेराम अहिड़ो कमु कयो हिनखे पंहिंजे हिसाब सां चवणु लॻो त हाणे तोखे पाणी ऐं मां सभु कुझु अञा हिन जो हुनुर घणो सेखारींदुसि। सो बहरहाल हाली मूंखे मतिलबु एतिरो मां ॾेखारियोमांइ, अञा इन खां वधीक ॿीण ते हुनुर आहे मूं वटि, सो इहो मां सेखारींदुमि, पर हाले बीह। हिन खे मतिलबु त बेदिलचस्पी हुजे त मतिलबु अॼु सिखां सुभाणे पोइ थिए। हसन चवणु लॻोसि मूंखे कहिड़ी बि हालत में इहो ॿियो हुनुर सेखार। चई हाणे मूं वटि टाइम न आहे, सो बहरहाल हाली मां कोन थो सेखारे सघां, पर तूं मूंखे पसंदि आहे चयो आहे, सो बहरहाल हिकु ॻाल्हि आहे, सो मां तोसां कयां हले न कयां। एतिरे में हसन चवणु लॻो त मूंखे तूं पंहिंजी मतिलबु त बाबति ॻाल्हि ॿुधाए छॾ जेकी बि अथई दिलि में, सो बहरहाल जे मुंहिंजे वस जी हूंदी त मां ज़रूरु कंदुमि। अदा बेराम चवणु लॻुसि सो मूंखे हिकु ख़ूबसूरत धीउ आहे, सो बहरहाल मां पियो सोचींदो वरिता सॼे मुल्क में घुमंदो अचां पियो, को ईमानदार ऐं ख़ूबसूरत हसीन नौजवान सां मां पंहिंजी धीउ जी शादी कराईंदुसि। सो मूंखे तूं पसंदि अची वियो आहे ऐं तूं पंहिंजे हिसाब सां सोनार को मतिलबु त तोखे दिलचस्पी बि आहे ऐं इहो कमु बहितरीनु बि आहे, तूं इन में अमीर बि थी वेंदे अगरि जे तूं मुंहिंजी धीउ सां शादी कंदे। बक़ायो जेको बि मूं वटि हुनुर या जेको इल्मु आहे सो बहरहाल मां सभु तोखे सेखारींदुमि, छो त मुंहिंजो जो तूं ॼाटो जो थी वेंदे ऐं सम्झी ईंदे त मुंहिंजो ॼण पुटु थी वेंदे तूं। अदा बेराम जॾहिं इहा हिन ॻाल्हि ॿुधी हिन सोचियो त बणा हीउ मूंखे पंहिंजे हिसाब सां सभु हुनुर सेखारींदो ऐं बहरहाल पंहिंजी धीउ जो रिश्तो बि मतिलबु ॾिए थो। अॼु न सुभाणे मूंखे शादी त उहे बि करणी आहे। बहरहाल जॾहिं हीउ ॾिए थो शादी हिन जी ख़ूबसूरत आहे, धीउ चए थो मुंहिंजी ख़ूबसूरत आहे, सो मूंखे को एतिराज़ु न आहे, सो बहरहाल मां शादी बि कयां थो ऐं हीउ न त हुनुर सिखियुमि त बाक़ी मूंखे छा खपे।
अदा इहो सोचे हिन जल्दीअ में हिन खां हा कई तो बहरहाल मां तुंहिंजी धीउ सां शादी करण लाइ तयारु आहियां। अदा एतिरे में बेराम जॾहिं हिन जो इहे लफ़्ज़ ॿुधा बेराम ॾाढो ख़ुशि थियो, एॾो ख़ुशि थियो हिन जो को ठिकाणो न हुजे। अदा एॾो जो ख़ुशि थियो बेअंत। हिन वेड़े अहिड़ो कमु कयो, हिन जे हिकिड़ो पंहिंजे हिसाब सां झोली में हिकिड़ो दॿो हिकिड़ो पियो हुजे, उन दॿे में हिकु चई त बहरहाल तूं इहा ख़ुशी जी ख़बर ॿुधाई आहे, तुंहिंजो छो न वात मिठो करायां। अदा उन दॿे मां 2-3 लॾू हिननि खे अहिड़ा मतिलबु त खारायईं जो ख़ूबसूरत अंदाज़ में बि हुया, उनजो मतिलबु त एतिरो मिठाज हुयो जो माण्हू चवे त माना खावां वेठो ड्रो ई न थिए। अदा हिन खे जो ॿजो ॾिनई, हिन खे मतिलबु अञा ज़रूरत पई त माना मञा मां खावां कुझु। अदा हिन खे 2 ॿिया ॾिनई, एतिरे में हे खाईंदे खाईंदे हे बेहोश थी किरी पियो। हसन बेहोश थी किरी पियो। हिन हेॾे होॾे लूणा हयां त हिकु संदूक पई हुई, उन संदूक मां सामान ॿियो कढी ऐं हसन खे उन संदूक में अंदरि विझी ऐं मथां पंहिंजे हिसाब सां तालो कोन लॻल हो संदूक खे, हुन पंहिंजे हिसाब सां तालो हणी हसन खे उन में बंदि करे फिटी कयईं। ऐं एतिरे में हसन वियो हो दुकान तां सामान खणण, त एतिरे हिन उन जॻह जो ऐं उन घर जो माइनो वठी छॾियो हुजे उन बेराम। असल में बेराम हिकु जादूगर हुयो जंहिंखे वॾो इल्मु ईंदो हुयो। सो बहरहाल उहो इन करे हिसाब सां नौजवान छोकिरा सो मतिलबु त 6 महीने वञी पंहिंजे भॻवान जी बलि चाढ़ाईंदो हुयो ऐं उनखे उन वटां ताक़त ऐं जादू मिलंदो हुयो। पंहिंजे हिसाब सां हू जादूगर जो हुयो। बेराम खे पंहिंजे हिसाब सां हुनखे छा कयो, हसन खे पंहिंजे हिसाब सां बेराम चाल में फासायो। अदा एतिरे में उहा संदूक खे बंदि करे बेराम खे हुनखे हसन खे ऐं बेराम ॿाहिरि बाज़ार में वियो। हिकु 2 नौजवान पंहिंजे हिसाब सां डंडा डोड़ा हमराह वठी आयो मज़ूर, ऐं उहा संदूक खणाए वञी ॿेड़ी जहाज़नि में हयईं। मतिलबु त बस्तरगाह ते हुनजा ॿेड़ा बीठा, वञी उहा संदूक पंहिंजे हिसाब सां, पंहिंजो ई ॿेड़ो न हुयुसि कि ॿिया ॿेड़ा हुया, हिन वञी पंहिंजे हिसाब सां वञी हिकिड़े सां मिलियो ॿेड़े वारे हमराह सां, हुन सां अॻुवान सां चवणु लॻो त भाउ मां मुसाफ़िर आहियां, सो मूंसां कुझु सामान आहे, मां किथे ॿिए हंधि मतिलबु त अहिड़े हिसाब सां ॿिए के बस्तरगाह ते मूंखे छॾु। अदा हिन खे पंहिंजे हिसाब सां चईं त मूंखे कोहड़ूर वञिणो आहे, सो पंहिंजे हिसाब सां नालो खयईंसि त हिन हिसाब सां हिन मूंखे पुॼणो आहे। अदा हू 2 हमराहनि सां उहो संदूक लाइ खणी अचो उन ॿेड़े ते रखी ऐं उहो बेराम उन हमराह खे इजाज़त वठी ऐं मतिलबु त हमराह खे मुतमिन करे ऐं ॿेड़ो काए रवानो थी पियो। अदा एतिरे में शाम वारी वानी बि तयारु थियण वारी हुजे। हिन खे मां पंहिंजे हिसाब सां चयो त हाणे मुंहिंजो पुटु यको कोन आयो, भला ॾिसां त सही काॾे वियो। अदा हूअ पंहिंजी माउ पंहिंजे हिसाब सां हुन पुट ॾे मानी खणी उन दरवाज़े खे अची खड़काइण बीठी, जीअं दरवाज़े में ही बेराम ऐं हसन पुटु हुनजो रहनि पिया। सो उन दरवाज़े खे ॾाढो खड़काइण लॻी, पर दरवाज़े मां अंदरां न आवाज़ पियो अचे, न को कुंडो पियो लाहे। एतिरे में माउ खे शक पियो त ज़रूरु हिनखे का न का मसइलो आहे। सो बहरहाल दरवाज़ो बि नथो लाहे ऐं दरवाज़ो बि बंदि आहे, मतिलबु त का न का ॻाल्हि आहे। हिनखे यादि घुरो पियो त पोएं पासे ॾांहुं बाज़ार ॾांहुं रस्तो आहे, सो मां ओॾां फिरी वञां। अदा हीअ जल्दीअ में वई तकड़ में उहा मानी खणी साॻे उन दरवाज़े को टपी अंदरि जो अचे त कारीगर आहे कख, न बेराम आहे, न उहो जेको सोन ठाहिण वारो कारीगर, 2 कुननि खे सौदागर ऐं पंहिंजे हिसाब सां हुनजो पुटु। हिन ॾिठो त बणा जेकी संदूक पई उहा संदूक कोन्हे, संदूक वारो सामान जेको आहे सो ॿाहिरि पियो आहे। हिन खे उन महिल माउ हुई, दिलि में धकु लॻो त बहरहाल मुंहिंजे पुट खे को मतिलबु बेरूपी पंहिंजे हिसाब सां क़ैद करे खणी वियो। उन महिल कुराड़ी पिटींदी पाण वञी कंहिं माण्हुनि चईन खे मोकिलियईं, उहे विया वञी पंहिंजे हिसाब सां बादशाह खे ॻाल्हि कयनि। बादशाह पंहिंजे हिसाब सां वज़ीर खे हेॾां होॾां सॼे मुल्क में ॻाल्हि मतिलबु त खुली वई। वञी कंहिं चौकीदार पंहिंजे हिसाब सां सिपाही सालार जो वॾो हुयो, उन खे चवंद वारो कर जाचा जूच कराए त का ॾे वियो हमराह। अदा मां पंहिंजे हिसाब सां ॾाढियूं रड़ियूं कयूं। बादशाह वज़ीरनि खे ख़बर पई त हितां हमराह हीअं हेॾे आरे पारे हमराह खणी वियो। सो बहरहाल जाचा जूच हली, पर हीअ त ॿेड़ो तयारु कयूं कामल निकिरी वियो हुजे। अदा हिन मां त पंहिंजे हिसाब सां बचेले रोंदी रही त मुंहिंजो पुटु हसन वियो हलियो हीअं हेॾे आरे पारे, मतिलबु ॾाढो ॾुखु थियो हिनखे। सो ॾाढी माउ रोंदी रही। अदा हे पंहिंजे हिसाब सां हुनखे जादूगर उहो बेराम ऐं हसन खे खयूं हलियो वियो ॿेड़े में। ॿेड़े जहाज़ मुंहिंजे राति सॼी माउ पंहिंजे हिसाब सां ॻोल्हियो ऐं कोन लधुसि। हे सॼी राति उन संदूक में क़ैद रहियो ऐं हिनखे नशे हालत में हुयो। अदा जीअं सिज उभरियो पहिरीं कनी निकिती, मतिलबु त निकिती सिज जी। सो हिन बेराम अहिड़ो कमु कयो, उन संदूक मां खोले ऐं पंहिंजे हिसाब सां हिनखे ॿाहिरि कढियईं। अदा संदूक पंहिंजे हिसाब सां साइड ते रखी ऐं हिनखे पंहिंजे हिसाब सां को हुते जॻहि हुई, वणु हुयो या कुझु बि हुयो अहिड़ो को किलो लॻल, उन किले में हिनखे ॿधी छॾियईं।
सो ॿधी छॾियईं पंहिंजे हिसाब सां। हिन खे हौसले में जॾहिं आयो त हिन ॾिठो त भणा त मां जो घर नकाशी आहे उहो साॻियो हमरा जेको आहे सो उहो मतिलबु त न आहे, उन रूप में ॿियो को वेठो आहे। मतिलबु हू आम इंसानी फ़क़ीरी लिबास में हुयो, पोइ पंहिंजे असुल लिबास में जादूगर अची वियो। अची जादूगर पंहिंजे हिसाब सां हिन खे कोड़ो मारणु चालू कया। अची हिन खे कुटणु लॻो, हिन खे सॼो केर पितर कयईं तो बहरहाल तोखे शौक़ु आहे मुंहिंजी धीउ सां शादी कंदे ऐं तूं सोन सिखंदे। एतिरे में हसन खे ख़बर पई त बहरहाल मूंखे हीउ बेरुपया ई खणी आयो आहे, सो मां त हाणे त विपसलियो। पोइ हिते हिन खे माउ ऐं घर ऐं पंहिंजा हिसाब सां सामान यादि पियो त बहरहाल हिन खे शौक़ु बौक़ु जेको हुयो सोन जो सो उहो त बहरहाल ख़तमु थी वियो। हाणे हिन खे साह जी अच लॻी। अदा हू वॾो बेज़ालिम हुयो, बहरहाल जादूगर हुयो, सो हिन खे ॾाढो कुटणु लॻो। एतिरो कुटणु लॻो जो वरी हू बेहोश थी वञे। हसन बेहोश थी वञे, वरी हुनखे हौसले में आणे वरी कुटणु चालू करे। हिन जूं रड़ियूं हुजनि उन ॿेड़े में। सो ॿेड़े वारो हमरा हिन खां पुछा करणु लॻो त छा मसइलो आहे। अदा एतिरे में बेराम चवणु लॻुसि सो हीउ मुंहिंजो नौकर आहे, ग़ुलाम आहे, सो बहरहाल हिन जो मुंहिंजा मतिलबु त हे मुंहिंजो ॾोही आहे, सो हेॾे आरे पर हे कमु कयो अथई, सो इन करे मां कुटियांदुसि। अदा हुनखे मुतमिन करे ॿेड़े मालिक खे फिटी कयो। अदा हिन खे लाॻातार डेलीअ जो हिन खे हौसले में आणे अची उन खे पंहिंजे बाबति कुटींदो रहे पियो। उहो बेराम हसन खे कुटे छाजे करे पियो, सो बहरहाल हले छाजे करे बि बहरहाल कुटे पियो हुनखे। उहो हुनखे का बि सबबु न पियो ॿुधाए। हू ज़ालिम हुयो। जीअं हिन जो रतु ॻणंदे ॾिसे पियो, हू ॾाढो ख़ुशि पियो थिए। हुनखे ख़ुशबू जेकी हुन रत जी सूंघे पियो, हुनखे सुराण वणे पई। वरी ॾेसर नई पंहिंजे हिसाब सां हुन में ताक़त अचे पई। अदा जॾहिं बि हिन खां पुछा करे सुवाल जवाब तूं सोन सिखंदे या वग़ैरह वग़ैरह घणो कुझु मुंहिंजी धीउ सां शादी कंदे, वरी अचे कुटणु बीहेसि। बार बार ही हसन हिन खे ॿाहूं ॿधे हेॾां होॾां इलाजी करे त कुझु ज़ालिम बेरहम न थी, मूं ते कुझु रहम कर, मां तुंहिंजो छा बिगाड़ियो आहे, सो बहरहाल मूं ते रहम कर। हिन चवणु लॻो त तूं पंहिंजे हिसाब सां तूं अलाए छा छा सिखणु चाहीं, तूं हीअ शइ सिखंदे। अची वरी हिन खे कुटणु चालू करे। अदा हिन जे हिकिड़े ॾींहुं हाणे कुटींदे कुटींदे पाण ॼणे कुदरती हिकु तूफ़ान उन ॿेड़े खे लॻो। ॿेड़े जो हेॾे होॾे पंहिंजे हिसाब सां लुॾणु लॻो। ॾाढियूं छोलियूं दरिया में थी वियूं, समुंड में। सो पंहिंजे हिसाब सां ॾाढो हिन खे मुसीबत जो मतिलबु साथो ॾियणो पइजी वियो। ड्राइवर जेको हुयो हुन ॿेड़े जो उहो बि पंहिंजे हिसाब सां रब खे इलाहो करणु लॻा हेॾां होॾां। अदा एतिरे में हुन हवा जंहिं महिल बीठी त उन महिल हुन जहाज़ जो मालिक आयो लही अची हिन खे चयईं त बेराम खे त अॼु खां वठी जेकॾहिं हिन हमरा खे कुटींदे त हिन हमरा सिधो मां तोखे हिन दरिया में उछलींदुसि ऐं ॿेड़े तां लाहे छॾींदोमांइ। ख़बरदार जी हिन हमरा ते हाणे हथु खयों अथई, हिन बेगुनाह खे तो कुटे थो, हिन जे करे एॾी मुसीबत अचे थी, कुझु सुभाणे नुक़सानु थी वियो त पोइ। अदा बेराम हुन सां वाइदो कयो त बहरहाल हिन खे मां हथु न खाए लाइ खणंदुमि न कुझु बि न। अदा बेराम वरी अहिड़ो कमु कयो, हिन जे मथां पंहिंजे हिसाब सां उहे मलम पटियूं वग़ैरह जेके धकंदे हुयसि, सो वरी हिन जी मालिकी करणु चालू कयो। हिन जहाज़ार जे करे हेॾां होॾां हिन जी हमदर्दी करणु लॻो। हिन खे नंगर बंगर हिन खे पंहिंजे हिसाब सां टेम ते ॾियणु लॻो। हेॾां होॾां हिन जी मालिकी करणु लॻो। अदा हिन खे पंहिंजे हिसाब सां हसन खे ॾाढो दुख थियो त बहरहाल मूंखे कुटे पियो, हेॾां मारे पियो, हिन त वॾो मूंसां ज़ुल्म कयो। मुंहिंजी माउ जो छा हालति थी वई हूंदी ऐं हुन बि हले नंगर पानी खाधो हूंदो अलाए कोन। हिन खे पोयों जा वॾा पूर पिया पवनि त अमड़ मूंखे झलींदी हुई त बहरहाल सोनार को कमु न कर, तोखे वॾो नुक़सानु पवंदो, पर मां निभागो हुयुसि न मुड़ियुसि, मां अॼु हिकु बि न ॿुधसि, सो मूंखे इहा सज़ा इन करे मिले। अदा ॾाढो हसन खे दुख थियो, पर बेराम जादूगर खे का बि इहा दिलचस्पी न हुजे। हिन खे पंहिंजे हिसाब सां नंगर मलम पटियूं हेॾां होॾां रखे। हिते महीनो ॾेढ हिन खे गुज़री वियो मुसाफ़िरीअ में। अचे कंहिं कंधे ते लॻा। अदा कंधे ते लॻा त सौदागर हुन पंहिंजे हिसाब सां हुन जादूगर जो बेराम चयो हिन खे अदा असांखे हिन कपर ऐं हिन कंधीअ ते लाहे, असांजी मंज़िल हिते आहे, सो बहरहाल तव्हांजी वधीक मर्ज़ी आहे। अदा हुननि खे पंहिंजे हिसाब सां उन्हनि ॿेड़े वारनि लाथो ऐं हीअ पंहिंजे हिसाब सां हिन खे ॿाहुनि में हथकड़ियूं हणी ऐं हिन खे हसन खे पाण सां गॾु रवानो थी पियो। ऐं हसन खे पंहिंजे हिसाब सां चवणु लॻो त हसन तूं जेकॾहिं पंहिंजे हिसाब सां तूं मूंसां साथ ॾींदे ऐं मुंहिंजे चवण में हलंदे, सो बहरहाल मां तोखे न धकणंदुमि न कुटींदुमि। बाक़ी जेको मां तोखे हुनर जो वाइदो कयो आहे, सोन वग़ैरह बि मां सेखारींदोमांइ। एतिरे में चवणु लॻो त भली तूं कुझु बि कर, पर मां तुंहिंजो एतबार न कंदुसि। चवणु लॻो तोखे मूंखे सवाइ ॿियो को बि न आहे, मूंखे धीउ ख़ूबसूरत आहे, मां सच में शादी कराईंदोमांइ ऐं पंहिंजे हिसाब सां तोखे सभु हुनर सेखारींदुसि जेको मूं तोसां वाइदो कयो आहे। अदा हिन खे दग सेर में पंहिंजे हिसाब सां पपला हणंदो हणंदो अॼु कंहिं वञी जंगल में हिकु नदी हुई, उन ते अॼु पाण पाणी पीतनि ऐं उते कंहिं वण हेठां थकु भॻुनि। एतिरे में थकु भॻुनि हसन जा हिन ॿाहूं खोले फिटी कयूं त हाणे बहरहाल काॾे वेंदो,
सो मां जादूगर आहियां। सो हिन खोले पंहिंजे हिसाब सां फिटी कयुसि। चई त हाणे तूं मुंहिंजो बहरहाल गॾियो हल, जीअं तूं चवंदे तीअं कंदुमि। जॾहिं मुंहिंजो कमु थी वियो तो बहरहाल मां तोखे पंहिंजे हिसाब सां आज़ादु कंदुमि। हे चवणु लॻो त तूं असुल में आहीं केरु ऐं मूं ते एॾो ज़ुल्म कयो, तूं छाजे करे आहीं, आख़िर ॻाल्हि छा आहे। अदा एतिरे में हुन जादूगर जेको हुयो हुन पंहिंजे हवाले ॾिनसि त मुंहिंजो नालो बहरहाल जेको बेराम जादूगर आहे मुंहिंजो नालो। सो पंहिंजे हिसाब सां मां जादू जो हुनुर वॾो ॼाणींदो आहियां। सो मूंखे हिकु मतिलबु त हिकु वणु आहे, उन वण जा हिकिड़ा पता खपंदा आहिनि। उन पतनि में जेकॾहिं मूंखे मिली आहे सो बहरहाल मां उन मां कुझु न कुझु पंहिंजे जादू जो हिकिड़ो इल्मु आहे, टोड़ आहे, मतिलबु त मां हलियो जादू मतिलबु कंहिं वस में आहे। सो मां उनजो टोड़ ॻोल्हींदो हुतां तो, जे उहे मूंखे पता मिली विया सो बहरहाल मां आज़ादु थी वेंदुमि। पर मूंखे हिकु नौजवान ख़ूबसूरत ऐं हिकु रहमदिल माण्हू जा मतिलबु त कम में आहे, न त मां वॾो ज़ालिम हुयुमि। मूंखे कंहिं शइ जो रहम न आहे। अलाह जो नालो जीअं मां ॿुधंदो आहे मूंखे कावड़ वठंदी आहे। सो जीअं तूं अलाह जो नालो खणंदे तीअं मां तोखे कुटींदो हुयुमि, तोखे ख़बर आहे। अदा हिन खे पंहिंजे हिसाब सां टुटल हिन तेर पितेर बेराम करे जादूगर हिन खे ॿुधायो ऐं हिन जी ॻाल्हि ते हिन खे यकीन थी वियो त वाक़ई बि इहा ॻाल्हि हूंदी। अदा बेराम जादूगर वटि हिकु बेंसरी हुई, उहा पंहिंजी बेंसरी कढी ऐं पाण वॼाइणु चालू कई। अदा वॼाइणु चालू करे एतिरे में वॼाए रहियो हुयो त हिकु उन जंग मां हिकु हाथी अचे डुकंदी भॼंदी आयूं। मतिलबु त हाथियूं न पर उठ भॼंदा आया, डुकंदा आया, अचे हिन बेराम जे अॻियां झुकी ऐं सलाम कयुनि। जो मतिलबु त कंध तां निमिरी पंहिंजे हिसाब सां हुन सलाम कयो। हिन पंहिंजे हिसाब सां हिननि ते चयो त हाणे जेको सामान अथई मूंखे चई त हसन खे चवणु लॻो सो रख। अदा हसन ऐं पंहिंजे हिसाब सां जेको हुनजो सामान खणाई सो उहो बि रखी ऐं बेराम पंहिंजो सामान रखी ऐं ॿई हिकिड़े तरफ़ रवाना थी पिया। अदा हकील होकारंदा मंज़िलूं कंदा वञनि पिया, छो त हू उठनि ते आहे। हलंदे हलंदे हकील होकारंदे हिन खे परे खां हिकु महलात नज़र आई। महलात जे पासे में टपिया, चवणु लॻो त हीअ छा आहे ऐं छा मसइलो आहे। एतिरे में बेराम चवणु लॻो त हीअ महलात कंहिंजी आहे। हुन चयोसि हसन। बेराम चवणु लॻो त हीअ मुंहिंजे दुश्मन जी महलात आहे। सो हिते ॿ हिकिड़ियूं जिनिड़ियूं रहंदियूं आहिनि, जिन ऐं भूत रहंदा आहिनि। एतिरे में हिन चयूं ऐं हीअ बेराम ऐं पाण अॻिते वधिया विया उन महलात खां। अचे की मंज़िल ते पुॻा पंहिंजे हिसाब सां सुठी मंज़िल करे, उते उठ जो फिटी कया हिन कंहिं वण हेठां खूह हेठां अची पाणी पीअणु चालू कयनि। उठ जेका हुया सो हिन खे जीअं हथ कढियनि तीअं गाइब थी विया। शाम जो टाइम हुयो, पाणी पी उते पंहिंजे हिसाब सां राति असां उते रही पियासीं, सुम्ही पियासीं हेॾां होॾां, थक बक भॻोसीं। सिज उभरंदो वियो, उहे साॻा उठ वरी जीअं विया गुम थी तीअं वरी वापसि आया। साॻा उठ वापसि जीअं आया तीअं असां पंहिंजे हिसाब सां उठनि ते चढ़ी पिया, सामान रखियुनि, हेॾां होॾां हकील होकारे रवाना थी पिया। हकील होकारंदा वञनि पिया। अचे कंहिं जबलनि जे विच ते अची पंहिंजे हिसाब सां हिकु जबल जी टिकिरी हुजे, परे खां जबल बि ॾेखारिजे, चोटीअ ते हुजे, मंज़िल वॾी हुजे जो अखि खुटी बि वञे, उते जबल जो वण बि पूरी सारा कोन पियो ॾेखारिजे, उन जबल हेठां अचे मूंखे बीहारे। हाणे मूंखे चवणु लॻो हाणे उठनि तो, जंहिंमहिल लथासीं उठ पंहिंजे हिसाब सां छॾियासीं, उन महिल मतिलबु त उठ उहे हूअं गुम थी पिया वञनि, पोइ उठ गुम न थिया। उठ गुम न थिया। हिकु उठ हिन देरी न कई, पंहिंजे हिसाब सां उठ खे इशारो ॾिनई। उहो उठ पंहिंजे हिसाब सां लेटी सुम्ही पियो। हुन पंहिंजे हिसाब सां काती खणी ऐं बेराम जादूगर उन उठ खे ज़िबिया कयो। उठ खे कोई जो पंहिंजे हिसाब सां उनजी छिले खल बल लाथई पई। हीउ जेको हुयो हसन सो बहरहाल हीउ ॾिसे पियो वेठो सॼो बेराम वारो कमु, त उठ खे सीर ॾिनई ऐं खल लाइणु चालू कई। अदा खल लाहे पंहिंजे हिसाब सां उन उठ जा पंहिंजी जंगूं ऐं ॿाहूं पंहिंजी जेका हिसाब सां हुयुसि त गोश्त वग़ैरह हेॾां होॾां कढी ऐं पंहिंजे हिसाब सां खल अलॻि कयईं, गोश्त अलॻि कयईं, पंहिंजे हिसाब सां रंधणु चालू कयईं, कुझु खाराए प्यारे ऐं हिन खे चवणु लॻो हाणे मुंहिंजी हिकु सलाह वठे, जे मूं ते यकीन करे त हीअ आख़िरी चकर आहे, सो इहो कहिड़ी बि हालत में मूंखे शइ हिकिड़ी खपे। हिन खे चईं त छा थींदो। जंहिंमहिल नंगर खाई बीठा, एतिरे में जादूगर बेराम चवणु लॻुसि हीअ जेकी उठ जी खल आहे, मां हिन खे खल में तोखे पंहिंजे हिसाब सां बंदि थो कयां ऐं हिकु छुरी ॾियां थो तोखे, ऐं हे 3 ॾींहंनि जो तोखे मां 2 ॾींहंनि जो खाधो बि ॾियां थो हिन मतिलबु त खल में अंदरि। सो जंहिंमहिल तोखे बुख लॻे तूं हिन खल में अंदरि खा जाए। बक़ाया जेको आहे हिकु परींदो ईंदो बाज़, सो तोखे चंबा विधियूं ऐं को शइ न का शइ सम्झूं खणी हिन जबल जी टोकरीअ ते हलियो वेंदो मथे तोखे।
पोइ जीअं उते तोखे सम्झ में अचे त मूंखे हाणे कीअं न कीअं शइ ते हमरा मतिलबु हवाए में हुयुमि हाणे हेठि लथो या कंहिं शइ ते रखियो अथई सो तूं पंहिंजे हिसाब सां हिन खंजर जे ज़रिए चीरे उहा खल ॿाहिरि निकिरंदे उहो बात उॾियो हलियो वेंदो। बाक़ी जेको उहो वणु बीठो आहे उन वण जा मूंखे पता तूं लाहे ॾिजांइ मतिलबु त पन लाहे ॾिजांइ। अदा हिनखे पंहिंजे हिसाब सां हिन ते यकीन कोन पियो अचे पर हाणे पहिरियों चकर ॿियो चकर हिनखे एतबार जो हिन ॾियारियोसि सो हिनखे वरी हसन खे एतबार अची वियो त मन मूं ते रहम कयो अथई मन मूंखे वापसि ॻोठु मोकल ॾे खणी सोनु न सेखारे या कुझु बि न सेखारे रुॻो घरु वापसि वञण जी इजाज़त ॾे त मां पंहिंजी माउ सां वञी मतिलबु त ख़ुशि रहां। अदा एतिरे में बेराम हिनखे पंहिंजे हिसाब सां उन जादूगर उन खल में बंदि करे सुबी ऐं उनखे मानी कुनी सभु जेको टिकी हुई वग़ैरह 3 ॾींहंनि जो खाधो ॾेई ऐं हिनखे कीअं जबल जे पासे साइड पाण खां परे फिजी ऐं बेराम कीअं साइड ते वञी वेही लिकी वेही रहियो। अदा ओचितो पारींदे जी नज़र मतिलबु त बादे जी नज़र परे खां कमु कंदी आहे त छा हले थो छा चले थो। परे खां जॾहिं ॾिठो त बाद भला काशे न काशे पई आहे सो बाद हितां उॾो उतां पंहिंजी सवाल मज़ल त मतिलबु त मंज़िल तां जबल जी टुकरीअ तां टकरीअ तां उथियो सो बरा नालो नथो अचे जबल जे मथां उॾियो सिधो सो वञी जिथे हसन खल में क़ैद हुयो उठ जी उन में 2 चंबा विधियूं मतिलबु सम्झी त मतिलबु खा गोश्त वग़ैरह आहे सो खयूं हलियो वियो उन जबल जी टुकरीअ ते मथे सिधो सो वञी हले केतिरे 7 किलनि मीटरनि जो जबल मथे हुजे अदा उते पंहिंजे हिसाब सां वञी उते लाथईंसि। जीअं त हाणे हिन महसूसु कयो त हसन त बहरहाल मतिलबु त कंहिं शइ तां मूं खगुमि वरी हाणे हेठि थियो आहियां सो हुन पंहिंजे हिसाब सां खंजर सां उहा खल चीरे ॿाहिरि जो निकितो त उन परींदो हैरत में अची ऐं हुनखे शिरक भरी उॾंदो हलियो वियो। अदा उते वण हुजे उन वण में उन परींदे जा आखेरो हुजे उन जा बच्चा उन रहनि पिया। हिन सोचियो त हाणे छा कयां उन पन तां जेका हिन सिस्टम कम में हुयो बेराम खे हिन हकल कई बेराम हेठि हिन जो आवाज़ु ॿुधे पियो ऐं बेराम रड़ पियो करे त हू हुन जो आवाज़ु ॿुधे पियो एतिरी मंज़िल ते बि। हाणे हीउ ज़ोर सां चिलाइण लॻो बेराम खे चवणु लॻो त तोखे छा खपे ऐं कहिड़ी शइ मां हेठि मोकिलियां। एतिरे में हू चवणु लॻो त इन पन जा जेका गुल आहिनि इन वण जा आहिनि वणनि वारे गुलनि वारी चोटियूं मोॾे मोकिल मतिलबु त इहे गुल जी चोटियुनि में आहिनि वण जूं चोटियूं सिधियूं सो मुंहिंजी डार मोकिल इहे जेका बि कच कुआली वारा आहिनि सो मूंखे इहे ज़रूरत में मां कुझु न कुझु मां उहा दवा ठाहींदुमि पंहिंजी। अदा हिन पंहिंजे हिसाब सां जीअं बेराम चयोसि हिन सभु कुझु उन बाबति कयो उन वण मां सभु शइ मथे हुयो वण क़ीमती हुयो सो उन जी सभु शइ हेठि उछलींदो वियो उन टकरीअ तां जबल तां सिधो सो अचे बेराम त उहे सामान पुॻो जेको बाबत हुयो चवणु लॻो त हाणे तोखे कीअं लाहां। बेराम चयो त मूं वटि जादू आहे हूअं त डटोलियूं त जादू जे ज़रिए मां तोखे लाहे वेंदुसि। एतिरे में बेराम चवणु लॻो हाणे तुंहिंजी ॼाणे तुंहिंजी क़िस्मत इन जबल तां मुंहिंजे वस जी ॻाल्हि न आहे हाणे तुंहिंजी मतिलबु त मुंहिंजी ख़ुदा हाफ़िज़ अथई मुंहिंजी मंज़िल एताणी हाणे तूं ॼाण तुंहिंजी क़िस्मत। अदा हिकिड़ी जबल हुयो 100 मतिलबु त फुटंदे एॾे किथे मतिलबु नज़र जी पूरी तारी न पई पवे ज़मीन खां ॾिसे त माण्हू हिन उन जबल जे मथे चोटाईअ ते हुजे हाणे ही परेशान थी वियो। अदा परेशान थियो बेराम बि जादूगर पंहिंजे हिसाब सां उन खां कमु कढियूं उहा जी की शइ ज़रूरत में हुयसि उहा हुनखे मिली वई। अदा इहो खयूं वेंदो रहियो पंहिंजा साॻा उठ हिकिड़ो कोई छॾियईं बाक़ी हिकिड़ो उठ पाण सां खयईं इहो वेंदो रहियो। अदा हीअ त पंहिंजे हिसाब सां 3 ॾींहंनि जो खाधो हुयुसि हीअ त पंहिंजे हिसाब सां सोचे पियो त हाणे छा थिया बेराम त बेवफ़ाई करे वियो हिते मूंखे मरण लाइ छॾे वियो हाणे छा थिए। एतिरे में त सोचे पियो वरी हुनजे पंहिंजे हिसाब सां हिन खे हिकु तरकीब सां नज़र आई हिन वण ते चढ़े उन बाज़ जा बचा हुजनि। अदा उन्हनि बचनि जा बचा मतिलबु जेॾो बाज़ हुयो जेको माण्हू खणी आया वेठा वठी मथे मतिलबु त को बाज़ वॾी बला हूंदो न। अदा उन वञी राति खे टाइम हुयो सांझी जो टाइम हुयो हीअ वञी कुॿड़ो थी वञी कंहिं बचनि जे परनि में उसे पासे में वञी लिकी वेही रहियो। अदा जीअं त पंहिंजे हिसाब सां शिकार वग़ैरह करे उन बाज़ साॻो वञी बचनि जे मथां कोड़े में करे वेठो हीअ बि उन हेठां सॼी राति गुज़ारी। हाणे हिन सोचियो त हाणे बाज़ मतिलबु त ॾींहुं थियण वारो आहे असुर थियण वारो आहे बाज़ ज़रूरु उॾी करे शौक़ु शिकार ते हली वेंदो। हिन बि पंहिंजे हिसाब सां अहिड़ो कमु कयो उहा जेकी खल मां निकितो उठ वारी खल साॻी साइड ॾे उछले छॾियईं हेठि ज़मीन ते उहा मतिलबु राति में उछले छॾियईं पोइ वरी बचनि में वेही रहियो जीअं बाज़ मोटियो सुबुह ते हिन जी अखि साॻी उन खल ते पई। हिन सोचियो ज़रूरु काशे हेठि मोल शइ पई आहे सो मां खणी अचां त मन ड्रो थिए। अदा हिन बि ज़ोर सां वञी उन मतिलबु बाज़ जे जंग में पकिड़े वेठो ऐं बाज़ उॾाण कई अथई। अदा हे बि जंग में लड़कियो पियो आहे सिधो सो वञी हेठि ज़मीन ते जीअं हुनखे
मतिलबु कंहिं शइ खे चंबा टेड़े खाइण वारे कंहिं एतिरे में हुन हथ कढिया, उते वञी पोइते फ़र्क़ु कयईं, हिन खे थोरो धकु लॻो पर हिन जी हयाती बची वई। अदा बाद उहा साॻी खाला खयूं मथे वेंदो रहियो। हिन ॾाढा शुक्राना अदा कया, अला आजाद अला साईं मां महिरबानी तुंहिंजी जो मां बची वियुसि। अदा हाणे हिन खे सम्झ में ॻाल्हि न पई अचे, तो आयो काॾो मैं वियो काॾे हुयुमि। अदा हिन अंदाज़े तौरु पंहिंजे हिसाब सां उतां हकिले होकाए रवानो थी पियो। हसन हलंदो हकिलंदो होकारींदो वञे पियो। हाणे हिन जा पेरनि हेठां चौंपल बि पूरी सारी कोन हुई ऐं पथर ऐं चित्रा ऐं टिकरियूं हिन खे पेरनि में घिरी वयूं। हिन ज़िंदगीअ कॾहिं पंधु कोन कयो। अदा हकिलंदो होकारींदो वञी कीअं वञी पंहिंजे हिसाब सां 15 ॾींहं वञी उन खूह ते पुॻो। जीअं खूह तां हिननि पंहिंजे हिसाब सां पाणी पीतो ऐं ॾाचियूं गुम थी वयूं। हे तॾहिं ॾाचुनि ते अचनि पिया, हिन खे पंध जी ख़बर न पई, पर पंधु त वॾो हिन खे पंधु नज़र पियो अचे। अदा उते पाणी साणी पीतई हेॾां होॾां, जेको मतिलबु त का शइ अहिड़ी जानवर वग़ैरह जेको शइ हुई उनखे मारणु अचे पियो हिनखे, उहो हिन हिसाब सां मारे पियो। हे पंहिंजे हिसाब सां पेट गुज़र कंदो हकिलंदो होकारींदो उन तरफ़ वञे पियो। उन मलात जी हिन खे उमेद हुई त जंहिं मलात में हिन जा दुश्मन ऐं भूत रहनि था, इन मलात में मूंखे काशे न काशे वसो मिली सघे थी, बक़ाया मां त मरी सघां थो। हिन खे रब ॾे हथड़ा कयूं ऐं पंहिंजे हिसाब सां उन खूह तां पाणी पी रवानो थी पियो। वरी 15 ॾींहं ॿिया हिन खे लॻी विया, अची उन साॻी मलात हिन खे नज़र आई। हिन ॾाढा शुक्राना अदा कया त बहरहाल उन मंज़िल ते पुॼी वियुसि। अदा सिधो सो हकिलंदो होकारींदो, हिन खे ख़बर त हुई त हुन जेकी छा ॻोल्हियांसि देव ॻाल्हि कई त जादूगर, सो हिन खे सम्झ में ॻाल्हि आई त हिन में अंदरि भूत रहनि था, भूतनियूं रहनि थियूं। सो बहरहाल हिन खे ॾिॼ हैरान थिए पियो, पर हिन चयो न को का टल करे बि हिन मंदरु वञिणो पवंदो। अदा हे पंहिंजे हिसाब सां ॾिॼ बिज पंहिंजो लाहे ऐं उन महल में रवानो थी पियो। अदा जॾहिं महल जे अंदरि टपियो त हिन खे मतिलबु त ख़ूबसूरत महल में बाक़ाइदे हिन खे पितल सोन जा दरवाज़ा ऐं हिकिड़ो ख़ूबसूरत आलीशान महल हुजे, अंदरि रंग ई ॿिया हुजनि। अदई ख़ुशबू अहिड़ी खई वञे, मतिलबु त अहिड़ो सुकून महसूसु पियो थिए ॼण त जन्नत जी का किथे सैर हुआ। अदा ईअं पंहिंजे हिसाब सां वञे पियो। हिकिड़ियूं 2 औरतूं मतिलबु ख़ूबसूरत औरतूं पाण में ढारे रांदि पई थियूं खेॾनि। अदा ढारे रांदि जो खेॾनि पियूं, हिन जी नज़र औरतुनि ते पई। औरतूं एॾियूं ख़ूबसूरत हुजनि जो बेअंत। अदा औरतुनि जी नज़र जॾहिं हिन ते पई, हू हैरत में अची वियूं ऐं पाण में हिक ॿिए खे गुफ़्तगू करणु लॻियूं त बहरहाल हीउ को इंसानु थो नज़र अचे। हू चवणु लॻो वाक़ई बि हीउ इंसानु आहे, पर मूंखे लॻे थो त हीउ वीचारो कीअं न कीअं मतिलबु त शिकार थी आयो आहे हादसे जो, तॾहिं हिते पुॻो आहे। एतिरे में ॿी चवणु लॻी त न हीउ हादसे शिकार इन जो हूंदो, बेराम जादूगर हिन खे कंहिं डटा पोजूं ॾेई वठी आयो हूंदो, सो इन ॻाल्हियुनि में हीउ पुॻो आहे। सो बहरहाल हिन सां इहा वेदन आहे। एतिरे में हिन खे जॾहिं इहा गुफ़्तगू हिन जी ॿुधी हिन खे सम्झ में ॻाल्हि आई त बहरहाल सॼो तेर पेतर हीउ मूंखे ॼाण सुञाणनि थियूं। एतिरे में हीउ वेझो हिननि खे सलाम ॾिनई। हिननि वालेकुम सलाम वई। हिन सां तेर पेतर करे सॼी हिननि ॻाल्हि ॿुधाई। हुन ॻाल्हि ॿुधाई हसन त हेतिरे में हीअ असां हादिसो थियो। सो अची मां तव्हांजे महल खां गुज़रियुमि थियुमि जॾहिं बेराम जादूगर सां गॾु। सो तव्हांजे नाले मां पुछा की हिते केरु रहंदा हुया। चवणु लॻो त 2 हिकिड़ियूं जिनिड़ियूं रहंदियूं आहिनि भूतणियूं। त हिन खे ॾाढी कावड़ लॻी। सो बहरहाल इहो असांखे ईअं शो ॻोठींदो। सो हाणे इन जो ख़ात्मो मूंखे असांखे ज़रूरु करिणो पवंदो। हू बि चवणु लॻी त वाक़ई बि हिन इंसान जी असांखे मदद करणी पवंदी ऐं हिन जे ज़रिए इन बेराम जादूगर खे मारणो पवंदो। अदा हो हुन जी दुश्मन हुयूं। एतिरे में पंहिंजे हिसाब सां हिन खे चवणु लॻियूं तूं घबराए न, तूं सही जॻह ते आयो आहे। सो तूं हिन खे मारे सघें थो असांजी मदद सां, बाक़ी तूं अकेलो इंसानु कुझु बि नथो करे सघे। एतिरे में हुननि खां पुछा करणु लॻो आख़िर में तव्हां आयो केरु ऐं बेराम तव्हांजो छा थिए ऐं छा मसइलो आहे। एतिरे में हू चवणु लॻियूं असां हिकु परियूं आहियूं। असां पाण में 7 भेनर आहियूं। असां 7 ई भेनर असांजे बाबे खे मतिलबु पुट जी औलाद कोन हुई, बादशाह जो धीअर आहियूं, परियूं आहियूं। सो बाबे खे कावड़ वठी वई। चवणु लॻो त मां 7 खे धीअनि खे परणाईंदुसि, मूंखे पुट जी औलाद कोन्हे, पोइ मुंहिंजा ॼातिरा जेका हूंदा मुंहिंजी दुनिया में अखियूं विझी वेही रहंदा। सो बहरहाल मां अहिड़ो बदनाम थी वेंदुसि, सॻो भॻो ईअं चवंदो 7 ॼाटनि जो मतिलबु त सोरो अची वियो। मतिलबु मूंखे कावड़ वठी वई आहे, मुंहिंजे मतिलबु शान ख़िलाफ़ आहे। सो बाबे असांखे पंहिंजे हिसाब सां हीअ महलात ठाराए ॾिनी जीअं असां हिते रहंदियूं आहियूं। असांखे दुनिया जो हर हिते खाधो पीतो सभु कुझु बाबे ॾिनो, को ॾुख बि न ॾिनई सभु शइ। सो बाबो थोरो घणो घुमणु फिरणु ईंदो आहे, बक़ाया बाक़ी असांजी शादीअ खां हुन न मुक़ररु करे छॾियो आहे। जेकी शइ असांखे ऐश करिणो आहे त कयूं, बाक़ी शादी बहरहाल असांखे न करणु ॾींदो।
अदा हिन खे एतिरे में चवणु लॻियूं बाक़ी तोसां ॾाढो बेराम जादूगर ज़ुल्म कयो आहे, सो इन जो हिसाब किताब तोखे असां वठी ॾींदुसीं, सो असां सां इन वॾी हालत कई आहे। एतिरे में चवणु लॻो हो चवणु लॻियो त बेराम जादूगर हिन खे इन कम लाइ न वठी आयो जेको पाण हिसाब सां जेको वणो आहे असां जबल चोटीअ ते, इन मां पता त न खणी वियो। जे इहे पता खणी वियो हुजे त बेराम जादूगर असांजे वठ खां मतिलबु त परे हलियो वेंदो ऐं असां खां ताक़तवर में घणो थी वेंदो। एतिरे में उहो छोकिरो चवणु लॻो वाक़ई बि तव्हांजी ॻाल्हि सही आहे, ऐं उहे पता मूं ई खणी ॾिना, हिन टल सां हुन बेराम मूंखे मोकिलियो ऐं मां इहे वाक़ई पता ॾिनामांसि। एतिरे में हुननि जा वात पटिजी विया ऐं हैरत में अची वियूं। एतिरे में हू हैरान थी छोकिरो पुछणु लॻो शहज़ादो मतिलबु त जेको हसन त इन पतन में छा हुयो, त अहिड़ी कहिड़ी ॻाल्हि शइ आहे जो तव्हां हैरान थी विया आहियो। दोस्तो हीअ कहाणी पई हिते ख़तमु था कयूं, बाक़ी नओं वीडियो हिन ई तव्हांखे मतिलबु त वीडियो में लिंक मिलंदव, सो वधीक तव्हां वधीक कहाणी हिन ई वीडियो में ॾिसिजो, सो लिंक लाज़मी ॾिसिजो। सो बहरहाल हीअ कहाणी जो हिते ख़तमु था कयूं ऐं नई कहाणी सां गॾु वरी ॿिए तव्हांजे मतिलबु त मिलंदासीं। सो जेको बि दोस्त त चैनल ते नओं आयो आहे तो सब्सक्राइब लाज़मी करे ऐं बेल आइकन घंटीअ खे हणे, जीअं त हर को बि वीडियो मोकिलियूं तव्हां वटि असांजो जल्दी पुॼे। अस्सलाम वालेकुम, या अली मदद। वरी नई कहाणी ऐं नई अंदाज़ सां हिन कहाणी